सभिनी प्राण त्यागे छड्या। देवकी मैया, वसुदेव बाबा, नंद बाबा, यशोदा मैया, कुंती मैया और अर्जुन के भगवान आज्ञा कई आखिरी सेवा जे लाइ कि तू कुछ जेके महिलाऊं बचियल आहिनि उन्हनि खे तू वठी वञ, उन्हनि खे ॿाहिरि कढ। मुंहिंजे वञण खां पोइ 7 ॾींहंनि जे अंदरि पूरे मुंहिंजे महल खे छॾे करे द्वारिका ॿुॾी वेंदी। तॾहिं अर्जुन अहिड़ी परिस्थितीअ में अची आहे कि श्री कृष्ण भगवान गोलोक हली आहे। हाणे मां उन जे बिना प्राण कीअं खणी सघंदुमि कि मूंसां एॾो प्रेम कंदा हुआ, केॾो न मूंसां उन्हनि जो प्यार हुयो। उहे परमात्मा हुया लेकिन मुंहिंजा मित्र बि त हुया, मित्र हुया, मुंहिंजा भाउ बि हुया। सचिदानंद घन निर्गुण निरंकार सगुण साकार भगवान श्री कृष्ण के मां चवंदुमि, ओ कृष्ण कीअं लेटी पियो आहे, हट ते मूंखे बि आराम करणो आहे, पाण खे मालिक सम्झी वेठो आहे छा? ईअं मजाक कंदोमांसि ऐं मुस्कुराए करे मूंखे गले लॻाईंदो। एॾो प्रेम जो अवतार, लेकिन मां हाणे कीअं जी सघंदुमि, मुंहिंजा बि त प्राण नथा रही सघनि। तॾहिं उन्हनि खे गीता जो ज्ञान यादि आयो। लिखियल आहे गीता जो उहो भगवान जो ज्ञान यादि करे उन प्राणनि खे रोकियो ऐं जेको भगवान आज्ञा कई उहा सभु उन्हनि व्यवस्था कई। एॾी गहराई आहे गीता में। चओ हरे राम हरे कृष्ण